सिंध पुलिस डिपार्टमेंट लारकाने रीजन जो मां कैंडिडेट आहियां। जी। ही कुरान करीम खणी आयो मां हाणे फिजिकल कई आहे जेके मां भॻो आहियां उते जन सीटी हई आहे सीटी 5 मिनट 25 मिनट में भॻो आहियां क्रीह ते पहुतो आहियां हिन 5 मिनट असां कट कया आहिनि जंहिंखे अची मां हिननि खे चयो आहे असांखे हुन लाइन ते अची हुननि खे पहुची मूंखे कयो आहे अंदरि कैंप में न वञण छॾियो आहे ऐं जंहिं ते हुननि पुलिस खे घुरायो आहे ऐं मूंखे धमकी ॾियनि था तोखे लाक विझंदासीं कलम लागू कंदासीं तोखे FIR दाख़िल कंदासीं। बराए महिरबानी कोई अहिड़ो अफ़सर आहे जेको सॼी सिंध जो अफ़सर आहे मुंहिंजो हक़ करे हिते हुई बि ग़रीब जो हक़ कान थींदो आहे जेको बाला ऑफिसर मेरिट आहे माद जंहिं थंज पीती आहे उहो हक़ करे ऐं मूंखे अची कैंप में दाख़िल करे ऐं मां फिज़िकल फिट आहियां रोज़ाना में ट्रेनिंग जेको आहे त 1600 मीटर मुंहिंजी रोज़ाना हूंदी आहे 5 मिनट जेको मां 5 मिनटनि ते पहुतो आहियां अॼु मां नाला कयो आहे ऐं DSP मूंखे धिका ॾिना आहिनि माना मेरिट ई रताड़ थी हले हिते रताड़ त हले थी मनपसंद माण्हू पंहिंजा घुराइनि था हक़ कनि हक़ ऐं मां रोज़ाना मां भॼंदड़ आहियां फिज़िकल मुंहिंजी फिटनेस आहे रोज़ानो 5 मिनटनि में 1600 किलोमीटर मां पास कंदो आहियां हिननि 7 मिनट ॾेखारे एडवर्टाइज़मेंट में कटिंग में ॾेखारे करे जंहिंमें 5 मिनट न अथनि 5 मिनट कट कया आहिनि हाणे मां ही क़ुरान करीम खणी थो वञा बराए महिरबानी ही मुंहिंजो फेसबुक ते SSP लारकाने खां मां घुर थो कयां त बराए महिरबानी मुंहिंजो हक़ करे मां अर्ज़ु थो कयां मुंहिंजो हक़ त इम्कान न आहे मुमकिन न आहे थियण जो पर कंहिं में को बाला ऑफिसर मेरिट वारो आहे माना ॿिया बि कैंडिडेट सां हिन सां व्याज बि थी चुकी आहे साईं बेवाजी बिल्कुलु हुननि सां थी आहे या उहे नथा दादरी कनि नथा हक़ खणनि मां पंहिंजे हक़ लाइ अॻिते आयो आहियां साईं मां क़ुरान करीम जो नज़रानो नथो वठां हिते मां हक़ ख़ातिर आहियां तव्हांजो नालो अदा DSP ॾेई क़ुरान करीम खणी थो वञा जेकॾहिं मूंखे टार्चर ॾियनि था ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे वीडियो हक़ ख़ातिर नेट ते चाढ़ियो बाबा चढ़ी वेंदो लारकाने ते चाढ़ियो इंशाल्लाह।